वेलकम बैक। अहम ख़बर आहे अवास शेयर कंदा से बुल्सिस खान नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो यूरोपी यूनियन के वज़ारती फोरम के खिताब अपडेट ॾेई रहिया आहियूं। अहम ख़बर आहे कुछ अंसर ख़िते के अमन के तबाह करण चाहनि था। इहो चवण आहे नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो AI टेक्नोलॉजी दुनिया के नक्शे के तब्दील करे रही है। अवास अहम ख़बर शेयर कंदासीं। विर्छ ऐं ताक़त जी डोड़ ख़िते ऐं दुनिया लाइ ख़तरो आहे। गॾियल क़ौमुनि जे उसूलनि जी पासदारी पाकिस्तान की पहिरीं तरजीह आहे। सिंतास मुआहदे के मुअत्तल करण गैर क़ानूनी ऐं ख़तरनाक आहे। अहम ख़बर आहे अवास शेयर कंदासीं। कश्मीर मसइले के हल खां सवाइ ॾखण एशिया में जुटादार अमन जो क़याम मुमकिन नाहे। हिकु भेरो ॿीहर अवास अहम ख़बर शेयर कंदासीं। बुल्सिस खान नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो यूरोपी यूनियन के वज़ारती फोरम के खिताब। सिंध चवण आहे त कुछ अंसर ख़िते के अमन के तबाह करण चाहनि था। अपडेट ॾेई रहिया आहियूं। अहम ख़बर आहे AI टेक्नोलॉजी दुनिया के नक्शे के तब्दील करे रही है। विर्छ ऐं ताक़त जी डोड़ ख़िते ऐं दुनिया लाइ ख़तरो आहे।